जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, दिल जे पुरशौक़ दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं शाह शहनशाह जो फरमान असां ते, न हलियो कंहिं शाह शहनशाह जो फरमान असां ते, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। ही डिफरेंट आहे बुक में हुन खां। अबू उल्लास बि हिन में त जेको तव्हां क़यामत आई आहे उहा पंहिंजे हिसाब सां नओं थी वियो न तव्हां। ईअं न बिल्कुलु रिकॉर्डिंग जो इलाही फ़र्क़ु आहे। हा न उहो जेका टोन आयो आहे न वोकल जो उहो अरेंजमेंट जेको म्यूज़िशियन जो म्यूज़िक वॼाए अॼु ताईं जेको मूं 45-50 साल जेको ॻायो आहे, जेको पब्लिक पसंदि करे थी, असांजो आम माण्हू सादो माण्हू जेको पसंदि करे थो, मूं उन घाड़े खे माण्हुनि जी उन ख़्याल खे ॾिसी ऐं उन्हनि जी डिमांड पूरी कई आहे। कॾहिं कंहिं प्रोड्यूसर मूंखां पंहिंजे ख़्याल ते ॻाल्हायो आहे। हाणे सफ़र दिल जो मक़सदु इहो आहे, मूं पब्लिक जे लाइ त ॻायो, पब्लिक जो रंग उस्तादनि जो छॾियल कमु जिते हो उहो कमु मूं दुनिया खे ॾिनो। सफ़र दिल जो मक़सदु इहो आहे त 50 साल खां जेको मूं ही पोरियो कयो आहे या जेको मां उस्तादनि खां सिखियुसि, मुंहिंजे दिलि में जेको हिकिड़ो ख़्यालु आहे ऐं मुंहिंजे दिलि में जेका हिकिड़ी हसरत आहे त मां दुनिया जे दिलनि खे त राज़ी करे चुको आहियां, पर मां हाणे सफ़र दिल माना मुंहिंजे दिलि जो सफ़र, मुंहिंजे दिलि में जेका शइ आहे, मुंहिंजे अंदर में जेको ख़्यालु आहे, मुंहिंजे अंदर में जेका कला आहे, मुंहिंजे अंदर में जेको हिकिड़ो आर्टिस्ट आहे जंहिं कंपोज़िशन सिखी आहे, पर उनजो घाड़ेटो अहिड़े नमूने जो हूंदो सफ़र दिल जो ॿुधण वारे खे ईअं लॻंदो त मां हीअ मौसीक़ी म्यूज़िक जेका ॿुधां थो या हीअ जेका कंपोज़िशन ॿुधां थो, हीअ बिल्कुलु नई आहे। हीअ उहा मौसीक़ी आहे जेका इंसान खे मुंहिंजे दिलि जे सफ़र सां गॾु ॿुधंदड़ खे बि उन सफ़र कराइण ते मजबूर कंदी ऐं उनजे बि दिलि जो हिकिड़ो सफ़र हूंदो, जीअं सफ़र दिल मुंहिंजे दिलि में छुपियल मौसीक़ी, छुपियल ख़्यालु, उहो मां तव्हांजे ॾाढो पेश कयां थो त इहो मुंहिंजो हिकिड़ो ख़्वाबु आहे त मां अहिड़ी म्यूज़िक ॾियां सिंधीअ में, अहिड़ो कंपोज़िशन अहिड़ी ॾियां जेका पूरी दुनिया जिते माण्हू जेके सिंधी न बि सम्झनि त उहे बि उनखे इंजॉय कनि ऐं उनखे ॿुधनि ऐं उन मां लुत्फ़ अंदोज़ थियनि। असां सॼी ज़िंदगी लाइव ॻायो आहे ऐं लाइव ॻाइणु इंतिहाई ॾुखियो आहे। लाइव जी जेका आहे मैनेजमेंट उहा इंतिहाई ॾुखी आहे। हीअ बि जेको एल्बम जो सफ़र दिल आहे उहो बि हिकिड़े क़िस्म जो लाइव आहे, पर हिन में मूं हिकिड़ी ॿी नवाण हिकिड़ी आंदी आहे त मूं जेको म्यूज़िशियन हिन में मूं इंटरनेशनल लेवल जा जेके वॾा उस्ताद म्यूज़िशियन आहिनि, मां उन्हनि खां उहा म्यूज़िक जेको आहे जंहिं लेवल जो जेको इंस्ट्रूमेंट वॼे थो उन लेवल जो म्यूज़िक मूं अरेंज करायो आहे ऐं उन खां गायकी मुंहिंजी राग जी जेका सेम उहा साॻी हूंदी, छो त मुंहिंजी जेका सुञाणप आहे मां उन खां कॾहिं बि मुंहुं नथो मोड़े सघां। म्यूज़िशियन मूं इन करे चॉइस कया आहिनि त हिकिड़ो मुनफ़रिद ख़बर पवे, ईअं न लॻे त म्यूज़िक ई साॻियो आहे ऐं हिन म्यूज़िक में तव्हांखे हिकिड़ी नवाण नज़र अचे। मूं उन म्यूज़िक जे आधार ते, उन म्यूज़िक जी लेवल खे ॾिसी मूं पंहिंजे कंपोज़िशन खे उन लेवल ते आंदो आहे। मूं कंपोज़िशन जेका कई आहे उन लेवल जी कंपोज़िशन कई अथमि। उन खां पोइ जेको रिदम आहे, रिदम बिल्कुलु सेम असांजो साॻियो रिदम आहे, सिंध जो ई रिदम आहे, पर उन रिदम खे मॉडर्न करे उन रिदम खे हिकिड़ी नवाण उन में ॾेई ऐं उनखे ईअं महसूसु करायां थो त बिल्कुलु डिफरेंट लॻे तव्हांखे हर शइ, रिदम तव्हांखे डिफरेंट लॻे, इंस्ट्रूमेंट जेके म्यूज़िशियन उहे तव्हांखे डिफरेंट लॻनि। मुंहिंजो जेको वोकल आहे, मुंहिंजो जेको ॻाइणु आहे, उहो हूंदो लाइव, सभु लाइव आहे, पर उहो तव्हांखे मुनफ़रिद लॻे
ऐं गज़ल ॿुधंदड़ माण्हू जेको आहे उहो गज़ल ॿुधंदड़ माण्हू खे ईअं लॻे थी गज़ल थो उगाए, ऐं काफ़ी ॿुधंदड़ माण्हू खे ईअं लॻे थी काफ़ी आहे, गीत ॿुधंदड़ माण्हू खे लॻे त हीउ गीत आहे। मां पंहिंजी म्यूज़िक सां सलाड़ियल आहियां। जेसिताईं मुंहिंजा माण्हू मूंसां प्यार कनि था, मुंहिंजा मारवाड़ा ॿुधनि था, मां उन्हनि जे लाइ सवलाई कई आहे। क्लासिकल खे सवलो करे सिंधी में मूं पेश कयो आहे, जीअं हर लेवल जो माण्हू मुंहिंजे गीत खे, मुंहिंजे गज़ल खे, मुंहिंजे कलाम खे, मुंहिंजे काफ़ी खे ॿुधे, पर हीउ अंदाज़ को ॿियो हूंदो। हूअं त मूं हिन में तक़रीबन 20 आइटम रिकॉर्ड कया हुआ, पर 10 आइटम सफ़र दिलि जा जेके आहिनि उहे मूं 10 आइटम हिन जे लाइ तयारु कया अथमि। तक़रीबन ऑडियो मुंहिंजी हिकु रिकॉर्ड थी चुकी आहे, थोरो घणो कमु रहियल आहे जंहिंमें मां हुन में इन्वॉल्व आहियां। 10 आइटम करण जो मक़सदु इहो आहे त मुख़्तलिफ़ रुख गीत गज़ल जा, मुख़्तलिफ़ मूड। तव्हां 20 आइटम कंदो हिकिड़े ॾींहुं त तव्हांजो हिकिड़े ॾींहं जो मूड साॻियो हूंदो। तव्हां हिकिड़े ॾींहुं आइटम जेको रिकॉर्ड कयो था उन ॾींहुं तव्हां कहिड़ी कैफ़ियत में आहियो, उन ॾींहुं तव्हांजो मूड छा आहे, उन ॾींहुं तव्हांजे म्यूज़िशन जो मूड छा आहे, तव्हांजे रिकॉर्डर्स जो मूड छा आहे। हाणे 10 आइटम करण जो मक़सदु इहो आहे त हर रोज़ ऐं वक़्तनि ब वक़्तनि जीअं मूड इंसान जी तबियत ऐं इंसान जो मूड मटिबो रहंदो आहे, त अहिड़े नमूने सां म्यूज़िक, गायकी, शाइरी, ॻाइण जो घाड़ेटो ऐं उन सभिनी शयुनि में चेंज नज़र अचे त हिकिड़ो आइटम ॿिए आइटम सां न मिले थी, हीउ हुन जहिड़ो आहे। यानी 10 आइटम करण जो मक़सदु इहा त डिफरेंट उन में महसूसु थिए, ऐं 10 ई आइटम इनशाला तव्हांखे डिफरेंट लॻंदा। को बि आइटम कंहिंसां न मिलंदो थी हिन जहिड़ो आहे, हीउ हिन जहिड़ो आहे, का म्यूज़िक हिक ॿिए सां न मिलंदी, को रिदम तव्हांखे हर शइ में नवाण नज़र ईंदी। ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां बि ईअं टाइम ॾींदव जीअं मूं पंहिंजो टाइम 50 साल जो तजुर्बो तव्हां सां हिननि 10 आइटम में शेयर कयां थो ऐं पंहिंजी महिनत कयां थो, तव्हांजे लाइ थो कयां। ऐं मूंखे यकीन आहे त हिनखे बि तव्हां सफ़र दिलि सां ॿुधंदा, छो त आहे हिन जो नालो आहे सफ़र दिलि। मुंहिंजी दिलि जो सफ़र, तव्हांजी दिलि जो सफ़र, ॿिन्ही जो गॾु गॾु हलंदो। मुझे दिल जी तमन्ना जिया रे छॾियो, मुझे दिल जी तमन्ना जिया रे छॾियो, मूंखे मारण घुरो था त मारे छॾियो, मूंखे मारण घुरो। त हिन दफ़े बि मूं शेख अयाज़ साहब जा गीत कंपोज़ कया आहिनि, मूं उस्ताद बुखारी जा गीत कंपोज़ कया आहिनि, मूं सिंध जे ॿियनि खोड़ सारा शाइर जिन जा केतिरनि जा नाला वठां, अहमद ख़ान मदोश, मंज़ूर मंगी साहब, इहे सभु उहे शाइर जिन वॾी अदबी शाइरी कई आहे, ऐं उहा सवलाई वारी ॿोली जेका हर आम माण्हू उन जो मफ़हूम मक़सदु सम्झी सघे, इन क़िस्म जे शाइरनि खे मूं रिकॉर्ड कयो आहे। ऐं मूंखे यकीन आहे त इहे सभई उहे शाइर जेके असां सभिनी जी दिलि जी तर्जुमानी कंदा आहिनि ऐं असांखे इस्लाही कलाम ॾींदा आहिनि, ऐं असां उन मां मौसीक़ी मां त लुत्फ़ अंदोज़ थींदा आहियूं, पर असां उन्हनि जी शाइरी मां लुत्फ़ अंदोज़ बि थींदा आहियूं ऐं कुझु पंहिंजी ज़िंदगी जे लाइ हासिलात कंदा आहियूं त असांखे ज़िंदगी कीअं गुज़ारणु खपे। पंहिंजी नई जनरेशन जे लाइ कमु कयां थो। हीअ नई जनरेशन जेको सिंध जो या दुनिया में जेको ॿार आहे, जेको बि शऊर रखे थो, त जीअं नई जनरेशन शाइरी जो उहो पैगाम सम्झे ऐं उनखे सम्झी ॿुधे ताकी उनखे फ़ाइदो थिए, ऐं महिनत कयां थो इन करे त मुंहिंजी नई जनरेशन जेका आहे, मुंहिंजो जेको नौजवान आहे, उहो शाइरी ॿुधे, पंहिंजी ॿोली खे अपनाए ऐं पंहिंजी ॿोली जी ख़िदमत थिए, त जीअं मां नौजवान नसुल में पंहिंजी ॿोली जो फैलाव करे सघां
ऐं पंहिंजे नसुल खे उहा ॿोली ॿुधाए ऐं पंहिंजी ॿोली खे बचाए सघां, ख़ासि करे नौजवान। छो त हीअ नौजवान नस्ल जेका आहे उहो मुंहिंजो आईंदो आहे। हीअ नौजवान नस्ल जेकर सिंधी ॿोलीअ खे अहिड़े तरह सां ॿुधंदी त मुंहिंजी ॿोली जो फैलाव थींदो ऐं पूरी दुनिया में सिंधी ॿोली खे माण्हू तमामु सुहिणे नमूने सां सम्झंदा। पुराणे दौर में कुझु अहिड़ा आइटम ॻाया आहिनि जेके हमेशह मां खणी ईअं चवां त जेके बि मूं कलाम ॻाया आहिनि, मुंहिंजा 40-50 साल 45 साल जा कलाम हींअर मां ॿुधां थो त माण्हू अलाए किथां वीचारा ॻोल्हे कढी था अचनि ऐं उहे माण्हू खे अॼु जे दौर जा कलाम लॻनि था। त अहिड़े नमूने सां मुंहिंजी बि दिलि चवे थी त अहिड़ा आइटम जेके मां उन्हनि खे वरी ॿीहर उनखे रिवाइज़ कयां, ॿीहर उन्हनि खे ॻायां उन ई साॻे पैटर्न में, पर उन में नवाण ॾियां। उन में म्यूज़िक जी नवाण हुजे, उन में रिकॉर्डिंग जी नवाण हुजे, उन में हिन वक़्त जे माहौल जो जेको ईअं लॻे त माना हिन वक़्त जो मां ख़्यालु पेश थो कयां ऐं मां हिन वक़्त जो थो लॻां। कलाम मुंहिंजो भले 50 साल पहिरीं ॻायल हुजे, अहिड़ा केतिरा ई आइटम आहिनि जेके मुंहिंजी दिलि चवे थी त मां वरी ॿीहर ॻायां ऐं ॿीहर मां रिकॉर्ड कयां, उन्हनि खे तव्हां ॾाढो पेश कयां। जेके रहिजी वियल माण्हू आहिनि उन्हनि खे ख़बर पवे त मां अॼु खां 40-45 साल पहिरियां ई गीत ॻाए चुको आहियां। हाणे पुकारे पुकारे इहो आहे तक़रीबन सोनल खे सदा कया, इहो आहे 2002 जो रिकॉर्ड थियल आहे। हाणे 2002 अॼु 2026 आहे, त हाणे मां चाहियां थो इन खे मां ॿीहर वरी रिकॉर्ड कयां। मिज़ाज यार जो बिगड़ल मूं 88 में मूं रेडियो ते रिकॉर्ड कयो, 2 दफ़ा रिकॉर्ड कयो, वरी 94 में रिकॉर्ड कयो। उन खां पोइ वरी मूं मिज़ाज यार जो तक़रीबन मां सम्झां थो त 2025 में बि मूं इहो साॻियो आइटम रिकॉर्ड कयो। पर मुंहिंजी दिलि चवे थी त मिज़ाज यार जो मां वरी हाणे ॿीहर ॻायां, उन खे ॿीहर पेश कयां ऐं हर वक़्त जो तव्हांखे गीत भले साॻियो हुजे पर उन जो लुत्फ़ तव्हांखे ॿीहर ईंदो ऐं उन में तव्हांखे हिकिड़ी नवाण मिलंदी, हिकिड़ो माहौल मिलंदो त जीअं को बि आइटम जेको आइटम तव्हां ॻाईंदा आया आहियो अॼु बि उनखे तव्हां रिवाइज़ करे माण्हुनि खे ॿुधायो ऐं उन्हनि खे पंहिंजे टैलेंट जी बि जेका आहे सा ॼाण ॾियो। ऐं हाणे मां पूरी दुनिया खे ही पंहिंजी मौसीक़ी, सिंधी मौसीक़ी पहुचाइणु चाहियां थो। इन करे ई नवां सफ़र दिलि जो जेको मूं कयो आहे त ही पूरी दुनिया सिंधी मौसीक़ी ॿुधे ऐं उनखे महसूसु करे त सिंध में राग बि आहे ऐं असांजी फतेह थींदी। पूरी दुनिया ॿुधे त सिंधी रुगो होजो मालो न ॻाईंदा आहिनि, सिंधी रुगो लाॾा कोन ॻाईंदा आहिनि, सिंधी हुलो गुलो कोन ॻाईंदा आहिनि, सिंधी हसासियत, सिंधी साइलेंट वारी मौसीक़ी, सिंधी गायक सुकून ऐं अदब एहतराम वारी शाइरी बि ॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि जी मौसीक़ी डायरेक्ट सिंधी कंपोज़र, सिंधी गायक जी, सिंधी घाड़ेटे जी डायरेक्ट उन दिलि ते असरु पवंदो। जेके हसासियत वारा माण्हू हूंदा, जेके हसास दिलि रखंदा, छो त सिंधी म्यूज़िक जो मक़सदु ई आहे हसास ऐं दिलि जी तर्जुमानी कंदड़। सफ़र दिलि जो मक़सदु इहो आहे। तव्हांखे ख़बर त आर्टिस्ट हिकिड़ो नरम नाज़ुक थींदो आहे ऐं आर्टिस्ट खां सभु शयूं इहे मैनेजन थींदियूं आहिनि। अॻिते हली एतिरो वक़्तु गुज़री वियो ऐं हीउ हुल हंगामो इहो जेको ॿुधण में अचे पियो ऐं कुझु प्रोड्यूसर बि राब्तो कनि पिया ऐं पोइ वरी उन्हनि सां कमु करण जो बि मौक़ो मिलियो। पर ख़ासि करे मुंहिंजा ॿार जेके आहिनि, अलाह उन्हनि खे ज़िंदगी ॾे, अलाह उन्हनि खे सिहत ॾे, उन्हनि जो शौक़ु हो हिन वरी ॿीहर जेको रिकॉर्डिंग करण जो शौक़ु उन्हनि जो हो त ॿीहर रिकॉर्डिंग कजे ऐं ॿीहर कमु कजे। उन में सरफ़हिरिस्त मुज़म्मिल हुसैन मुंहिंजो पुटु जेको आहे 4 नंबर, उन जो ख़्यालु हो। ॿियो अली रज़ा, अलाह उनखे ख़ुशि रखे, उन जो शौक़ु हो त असां ॿीहर रिकॉर्डिंग कयूं ऐं ॿीहर पब्लिक खे ॾियूं। हेॾो टैलेंट तव्हां छो था ईअं विञायो ऐं माण्हुनि खे हिकिड़ी शइ ॾियो ऐं त माण्हू पंहिंजी मौसीक़ी तव्हांजी ॿुधणु चाहिनि था ऐं तव्हांजा पुराणा कलाम माण्हू ॿुधनि था, नओं कलाम नथो अचे। त महिरबानी करे टाइम त मां ॿारनि हिकिड़ो त उन्हनि जो चवणु बजाए हो ऐं ठीकु पिया चवनि, हिकिड़ो आर्टिस्ट आहे, उन में आर्ट आहे, उन में कला आहे, उहा हिकिड़ी गुमपी थींदी वञे ऐं मूंखे वरी अहिड़ो को माण्हू न पियो मिले त भई इन जी अरेंजमेंट केरु कंदो, इन जो इंतज़ाम केरु कंदो। पर जॾहिं ॿारनि मुंहिंजनि हामी भरी त हीअ सभु असां कयूं था
ऐं हाणे ई सॼो कमु जेको मूंखे कराइनि था, मुंहिंजा पुट मुज़मिल हुसैन कराए थो ऐं अली रज़ा कराए थो, ऐं उन्हनि जो शौक़ु आहे। हाणे वरी मां बि उन्हनि जीअं जवान थी वियो आहियां, मां बि उन्हनि सां मिली करे मुंहिंजा बि जज़्बा जवान थी विया आहिनि, छो त मूंखे पब्लिक त मूंखे प्यारु करे थी। ही दुनिया में सभु जेके माण्हू ॿुधनि था, हिननि सां सभिनी सां मुंहिंजो रिलेशन आहे। इहे सभई मुंहिंजा पंहिंजा आहिनि जेके मूंखे ॿुधनि था। मां ईअं सम्झंदो आहियां, तव्हां यकीन ॼाणो त असां उहे आर्टिस्ट आहियूं, प्रोग्रामनि में वेंदा आहियूं, शादियुनि में वेंदा आहियूं, तव्हां यकीन ॼाणो मूंखे ईअं लॻंदो आहे त घोट या त मुंहिंजो पुटु आहे, या मुंहिंजो भाउ आहे, या मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो हुन सां रिलेशन हूंदो आहे। छो त मां जॾहिं जंहिं वटि वञा थो त उन जी ख़ुशी में शामिलु थियां थो, उहा ख़ुशी मां पंहिंजी सम्झंदो आहियां। त हाणे जेको बि मां ॻायां थो, हीअ मां पंहिंजे लाइ त ॻायां थो, पर हीअ मां अवां सभिनी जे लाइ ॻायां थो। छो त उहो हिकिड़ो शेर आहे त मूं में आई तूं, मतिलबु तुंहिंजो ई तोखे लॻे। मां पंहिंजी ज़िंदगीअ में कमु करे, एतिरो कमु करे वञणु चाहियां थो जो इहो सदियुनि ताईं कमु यादि रहे, ऐं मुंहिंजो हर रोज़ु ज़िंदगी जो हयाती जो जेको ॾींहुं आहे उहो तव्हांजी अमानत आहे, ऐं मां उन सां सलाहियल आहियां। मूंखे सवाइ मौसीक़ी जे म्यूज़िक जे ॿियो को बि कमु कोन्हे। मां 24 कलाक इन कम सां गामज़न आहियां, ऐं तव्हां दुआ कयो त जेका हयाती आहे जेतिरे थी तव्हां ॿुधंदा रहंदो, मुमताज़ तव्हांजे लाइ ॻाईंदा रहंदो।